जल जलालहू या रहमान या रहीम या करीम रब। अज 14 सफ़र साईं बाबा हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं एडवोकेट फैज़ मोहम्मद साईं उस्ताद खैर मोहम्मद शेर मोहम्मद तारिक साईं घर में महबूब जी लख सलवात पढ़ाई न्याज कयो अथऊं। अॼो को साईं वारनि जो ख़ैर अॼो को न्याज अॼो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में कबूलो मंजूर फरमा। ओ मौला बाबा हाजी साईं के साईं जे सभिनी पुटनि खे बचड़नि खे अमने न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं फैज़ मोहम्मद साईं के सरकारी नौकरी अता फरमा। ओ मौला हिननि जे माल रिज़्क़ इज़्ज़त में पोखुन में बरकतूं अता फरमा। ओ मौला हाजी साईं जे जेके भी दिलनि में जौज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरी फरमा। साईं मोहम्मद शरीफ महल साईं के सेहत ॾे मुझे इमाम सजाद जे सदके अली अकबर जे सदके मोहम्मद शरीफ साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं जे सभिनी पुटनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं शाह नवाज़ साईं के ओ मौला हिनखे सभिनी साईं जे घर वारनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं मुदस्सर हुसैन साईं महर जे जेके भी दिलनि में तमन्नाऊं अथसि जाइज़ इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी जो वास्तो थी अमा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी मुदस्सर अली जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरी फरमा। अल्लाह यार फुल पोटो साईं जा गुलजार फुल पोटो साईं जा मोहम्मद ज़ीशान फुल पोटो साईं जा बेड़ा पार फरमा। अल्लाह फ़कीर अरबाब अली साईं के जे बच्चन के आबाद फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जेके ग़रीब थी विया आहिनि इमाम हुसैन जो वास्तो थी उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फरमा। ओ मौला ईरान जी क़यामत ताईं ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। ईरान जे दुश्मन के निस्तो नाबूद फरमा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।